ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 14 जे बे भाग ऐं अध्याय 15 जे पहिरें भाग में ॾिठो त श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के ज्ञान सेखारीन पिया ऐं उनमें उद्धव जी के भगवान जे चरणन में मन लगाए भगवान जी भक्ति प्राप्त करण जो एक रस्तो ॾेखारीन था। उनखां पोइ उद्धव जी अष्ट सिद्धियुनि जो हाल पुछनि था, जंहिं ते भगवान उन्हनि खे 18 सिद्धियुनि जो हाल ॿुधायो। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जे अध्याय 15 जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। प्यारा भक्तों, श्री श्याम सुंदर जी उद्धव जी के 18 सिद्धियुनि जो हाल ॿुधाइण खां पोइ चवनि था त हे उद्धव, इन्हनि 18 सिद्धियुनि खां सवाइ ॿिया बि 4 जोग साधन सां मिली सघनि था। हिकिड़ो जन्म सिद्ध, ॿियो औगद सिद्ध, टियों तप सिद्ध, चौथों मंत्र सिद्ध आहिनि। जन्म सिद्ध वारो जिते वणेसि उते जनम वठे ऐं औकद सिद्ध वारो जंहिंखे जेका दवा ॾे सा अमृत जो कमु करे। मंत्र सिद्ध वारो मंत्र पढ़ी जेके चवे सो सच थिए ऐं तप सिद्ध वारे जो तप को बि बिगाड़े नथो सघे। हे उद्धव, इहे सभु सिद्धियूं हिकिड़ो हिकिड़ो गुण रखंदड़ आहिनि। मां सभिनी सिद्धियुनि जे फल ॾियण वारो आहियां। उन्हनि सिद्धियुनि खे वस करण जो ही उपाउ आहे, सो ध्यान ॾेई ॿुध। पहिरियों आग में गर्मी, ॿियो पाणीअ में सर्दी, टियों ज़मीन में शक्ति, चौथों हवा में स्पर्श, पंजों आकाश में शब्द। इहे 5 ही ॻाल्हियूं मुंहिंजी कृपा सां आहिनि। जेको उन्हनि 5 शयुनि में मुंहिंजो ध्यानु लॻाए सचे मन सां मुंहिंजी महिमा सम्झे थो, तंहिंखे पहिरियों सिद्ध मिले थो ऐं 5 ही भूत आत्मा आकाश ऐं अगन वग़ैरह जो जेको ध्यानु धरे थो, तंहिंखे ॿियो सिद्ध मिले थो ऐं मुंहिंजे विराट रूप जो ध्यानु करण सां टियों सिद्ध मिले थो। चतुर्भुजी नंढे रूप जे ध्यानु रखण सां चौथों सिद्ध ऐं महातत्व रूप जे ध्यानु करण सां 5हों सिद्ध मिले थो। अहंकार रूप जे ध्यानु करण सां 6हों सिद्ध, विष्णु रूप जे ध्यानु करण सां 7हों सिद्ध ऐं वासुदेव रूप जे ध्यानु लॻाइण सां 8हों सिद्ध मिलनि था। निरंकार रूप जे ध्यानु करण वारा संसारी चाहना छॾे परम आनंद सां रहनि था। परमेश्वर जे सफ़ेद रूप जे ध्यानु करण सां परे जी ॻाल्हि ॿुधण में अचे थी। सूरज रूपी परमेश्वर जे ध्यानु लॻाइण सां हज़ारनि कोवनि जी शइ ॾेखारे ॾिए थी ऐं हवा रूप परमेश्वर जे ध्यानु करण सां जिते वणेसि उते हिकिड़ी साथ में वञी सघिजे थो। जोग अभ्यास करे अग्नीअ में मन लॻाए त पंहिंजो रूप जहिड़ो वणेसि तहिड़ो ठाहे सघे थो ऐं पंहिंजे हृदय में आत्मा जे ध्यानु रखण सां ॿिए बदन में पंहिंजो साहु विझी सघिजे थो ऐं सतो गुण जे ध्यानु करण सां जंहिं सां वणेसि तंहिं सां बिहार कंदो घुमे।
जेको माण्हू 8 ई पहर पंहिंजे मन में इहो वीचार करे थो त सभ का ॻाल्हि परमेश्वर जी आज्ञा सां थिए थी, जंहिंखे को बि ठुकराए नथो सघे ऐं सभु नंढा वॾा मञीनि था। जेको अभ्यास जूं ॻाल्हियूं मालूम थियनि थियूं, अग्नि ऐं जल वग़ैरह 5 तत्वनि जे ध्यानु करण वारो ॿरंदड़ बाहि ऐं वधंदड़ पाणीअ खे रोके सघे थो। ऐं जो माण्हू इंद्रियनि खे पंहिंजे वस रखी सचे मन सां मुंहिंजे चइननि जो ध्यानु करे थो, तंहिंजे साम्हूं 18 सिद्धियूं हथ जोड़े हाज़िर रहनि थियूं। उन्हनि सिद्धियुनि जे सुख में न फासी जो माण्हू मुंहिंजे चइननि में ध्यानु लॻाए थो, सो संसार में पंहिंजी मनोकामना पाए अंत समय चतुर्भुजी रूप सां वैकुंठ में वासो करे थो। सभई चओ जय श्री कृष्णा, जय जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 11 स्कंद जो अध्याय 15 संपूर्ण थियो। अगर तव्हां सभिनी हरि भक्तन खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तन सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हां जो बि भलो थिए। सभई चओ जय सिया राम, राधे राधे।